हाँ, ॾिसे जॾहिं तव्हां स्टार्ट कंदा आहियो न त पोइ शुरू में त तव्हांखे क्रिटिसिज़म इलाही मिलंदो ऐं पर हीअ आहे कि तव्हांखे मेंटली प्रिपेयर थियणो पवंदो आहे कि जॾहिं तव्हां हिकिड़े सोशल मीडिया प्लेटफॉर्म में वञो पिया त तव्हां क्रिटिसिज़म जे लाइ बि प्रिपेयर थी वञो। त हीअ आहे कि बसि पंहिंजे कम ते फोकस करियो। बाक़ी हीअ आहे कि औरत त हर जॻह ई जेको आहे हुनखे हर्डल्स हूंदा आहिनि, पर इहो आहे कि तव्हां पंहिंजे कम ते फोकस करियो, तव्हां पंहिंजे कम सां केतिरा सिंसियर आहियो हुन ते फोकस करियो, पोइ हीअ सभु शयूं जेको आहे न एतिरो मैटर नथियूं कनि। अगरि जीअं असांजा नौजवान आहिनि अॼुकल्ह, हू वाकई हिन फील्ड सां गॾु काफ़ी सुठा आहिनि ऐं हुननि खे मतिलबु बसि प्रॉपर गाइडेंस न आहे त बसि उहो इहो ई आहे कि हू प्रॉपर हिकिड़ो पंहिंजो एम ठाहे छॾनि न। हाणे हिन में इहो ई हूंदो आहे कि अगरि तव्हांजो माइंड सेट न आहे न, तव्हां पंहिंजो पहिरीं माइंड सेट ठाहियो कि तव्हांखे हीअ करिणो आहे। अगरि तव्हां पंहिंजो माइंड सेट ठाहे छॾियो न, बसि देन सोचणो न आहे। अगरि तव्हां सोचंदा न त पोइ उहा कल्ह कॾहिं ईंदो ई न। बसि तव्हांखे स्टार्ट करिणो आहे त पोइ तव्हां अॼु खां ई स्टार्ट करियो, हींअर खां ई स्टार्ट करियो। इहो मुंहिंजो मैसेज आहे असांजी यूथ जे लाइ। सभिनीनि खां पहिरीं त आउं तव्हांजो थैंक यू कंदसि कि तव्हां मूंखे इहो प्लेटफॉर्म ॾिनो ताकी आउं हिन ते ॻाल्हाए सघां ऐं जेको आहे यूथ खे स्पेशली जेके असांजी यूथ आहे हुनखे हिकिड़ो इंफॉर्मेशन प्रोवाइड करे सघां ऐं तव्हांजो जेको प्लेटफॉर्म आहे हुनजी मार्फत सां काफ़ी माण्हुनि खे सुठी नॉलेज मिली वेंदी। ऐं मीडिया 360 जो कमु काफ़ी सुठो आहे। असांजी कल्चरल अगरि असां इवेंट्स ॾिसूं, अयाज़ मेलो थी वियो, हुनजे अलावा काफ़ी सारा इवेंट्स आहिनि, त हुते मीडिया 360 हमेशह मौजूदु हूंदी आहे। त तव्हांजे प्लेटफॉर्म में अचणु हिकिड़ो मतिलबु मुंहिंजे लाइ हिकिड़ो छा चवंदा आहिनि एज़ाज़ आहे।